أطيب الطيبين وأطهر الطاهرين مولانا ومولى الثقلين حبيبنا محمد وآله وأصحابه إلى يوم الدين. فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. قد جاءكم من الله نور. صدق الله مولانا العلي العظيم. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على سيدنا ومولانا محبوبنا محمد وآله وأصحابه أجمعين. اكبروا محبت شوق صدر شریف. मेरे दोस्तों, अल्लाह तआला जल्ल शानु शरअ साईं तमाम बनी के हिदायत नसीब फरमाए. दुनिया में शरअ ईमान से रहे, बड़ी शरअ ईमान से वजाए. दुनिया में सोने हबीब के दर्जी सच्ची गुलामी नसीब फरमाए. आखिरत में उन्हें महबूब की ज़ियारत शफाअत पाड़ो शरअ नसीब. ही पुरनूर महफिल कयम जे आधार यतीमन जे यार सोने मोहम्मद मुख्तार सल्लल्लाहु अलैहि सोने महबूब दे मीला दे पाक दी महफिल. गरीब चो सुभान वो महबूब जे असा आसुनी अबोझन जे मथा छप्पर छाव बन गया. जे महबूब अचे हिन जहान के रोशन कयो. जे दिलबर के अचण सां कुफर शिर्क गुमराहियूं खत्म थियूं, इस्लाम जो बोल बाला. जे पुनला अचे दुनिया के तौहीद जो सबक सिखाए. के लात जा पुजारी हुआ, के मन्नात जे झुकिया पिया हुआ, के हुबल जे मथो टेक्यूं पिया हुआ. कंजी पेशानी काली देवी के चरणन में झुकण वाली हुई, पर मुझे दिल पर मोहम्मद की दुनिया के तौहीद. दोस्तानी गिरामी, महबूब जो अचण जहान वारन जे लाइ रब जी रहमत ऐं नेमत. छो घटि था ॻाल्हायूं? दोस्तानी गिरामी, मुंहिंजा सोना हबीब इन जानवरन जे लाइ, इंसानन जे लाइ, बशरन जे लाइ हाथी ऐं रहबर बणिजी आया. दुनिया वारन खे उथण ऐं वेहण सेखारण जे लाइ आया. महबूब जो जेको ही रबीउल अव्वल जो महीनो आहे, इहो महबूब जे आमद जो महीनो. महबूब जे पैदाश जो महीनो न आहे. जी पैदा अब थियल हो. तवज्जो फरमायो. कद जाअकुम मिनल्लाह, तहकीक आयो आ तव्हां वटि. तहकीक जा यजीर
माना आयो आयो उहो जेको अॻ में ई मौजूद हो, जेको अॻ में ई उहो महबूब जेको काइनात खां अॻ में मौजूद हो, उहो आयो बशरियत खे बशरियत सेखारण जे लाइ आयो, इंसाननि खे इंसानियत सेखारण जे लाइ आयो। पर जे आयो त अॻ में किथे हुयो? आयो हाणे आयो, रबीउल अव्वल में आयो, अॻ में किथे हुयो? कहिड़े धंधे सां हुयो? छा पे कयईं? अरे मुंहिंजो पुल अॻ में बि आलम अरवाह में मौजूद हुयो, नबियनि जे रूहनि जी ऐं मलाइकनि जे अरवाहनि जी ऐं मलाइकनि ऐं फ़रिश्तनि खे नूर जी ख़ैरात पे ॾिनई। अॻ में मुंहिंजो दिल भर अॻ में बि मौजूद हुयो। ही मुंहिंजी गुफ़्तगू अॼु तव्हां सम्झण जी कोशिश कयो। जेकॾहिं तव्हां हाज़िर दिमाग़ हुजो ऐं दिलि हिते खणी आया आहियो, हिन गुफ़्तगू खे तव्हां सम्झी निकिरो, ख़ुदा जो कसम घणनि झगड़नि खां तव्हांजी जान छुटी। ख़ुदा है न, हुज़ूर जे बारे में कई इख़्तिलाफ़ आहिनि। को चए थो इल्म ग़ैब जो हुयुसि या न हुयुसि, को चए थो बशर हो, को चए थो नूर हुयो। अरे दोस्तों हेॾे तवज्जो कयो, नूरानियत बि मुंहिंजे दिल भर जो शान हुआ ऐं बशरियत बि मुंहिंजे रब भर जो शान हुआ। पर आहे छा? अॼु ॿुध त मुंहिंजो महबूब प्यारा दोस्तों, मिसाल ॻाल्हि जे सम्झाइण जे लाइ, मिसाल ॻाल्हि जे तव्हांजे साम्हूं मुंहिंजे साहिब कहिड़ा नालो चयो? साईं ताज मोहम्मद, साईं ताज मोहम्मद मोली साहिब आलिम आहे, हाफ़िज़ आहे। इहो हाफ़िज़ हुजण हिन जी हिकिड़ी सिफ़त जी, हाफ़िज़ हुजण हिन जी कई खूबियुनि मां हिकिड़ी खूबी आहे। ठीकु आहे न? रुॻे हाफ़िज़ त न आहे, पर हिन में ॿियो बि त कुझु आहे। मसलन आलिम आहे, तव्हां जेके तक़रीर करे थो, ॿ टे ॿोलियूं ॼाणे थो, अरबी पढ़ी थो वञे, इहा बि खूबी आहे जी। ॻाल्हाए थो, इहा बि खूबी आहे। ॾिसे थो, इहा बि खूबी आहे। इहे सभु सिफ़तूं आहिनि। हिकिड़े इंसान में हज़ारे खूब सिफ़तूं थी सघनि। ठीकु आहे न दोस्तों? मुंहिंजो मदीने वारो साईं, मुंहिंजो दिलबर नबी, ही बशरियत बि महबूब जे शाननि मां हिकिड़ो शान, महबूब जे सिफ़तुनि मां हिकिड़ी सिफ़त आहे। नूरानियत बि महबूब जे सिफ़तुनि मां हिकिड़ी सिफ़त आहे। पुट, सिफ़त ॿी शइ आहे, असुल वजूद ऐं ज़ात ॿी शइ। मिसाल लाउड, हिन लाउड जो हिकिड़ो जिस्म आहे, हिकिड़ो जिस्म आहे। ॿियो हिन जूं सिफ़तूं आहिनि। मसलन हे आवाज़ छिके थो, हे आवाज़ परे ताईं पहुचाए थो, नंढे आवाज़ खे वॾो करे ॿुधाए थो। इहे हिन जूं सिफ़तूं आहिनि। पर इहे सिफ़तूं ऐं ॿियो हिन जो जिस्म, जिस्म छाजो ठहियल आहे? लोह जो आहे, पितल जो आहे, मिट्टी जो आहे, छाजो ठहियल आहे? यानी कंहिं बि शइ खे सुञाणण जे लाइ ॿिनि ॻाल्हियुनि जी मालूमात हुजणु ज़रूरी हूंदी आहे त इन शइ जी ज़ात छा आहे ऐं सिफ़ात छा आहे। ॻाल्हि सम्झो था? कंहिं बि शइ खे सम्झण जे लाइ उन खे ॾिसबो त उन जी ज़ात छा आहे, सिफ़ात छा आहे। अरे दोस्तान गिरामी, गंबट वारो तवज्जो फरमायो, सिफ़तूं मुंहिंजे दिल पर नबीअ जूं किरोड़े।
जेतिरियूं दुनिया में ॿोलियूं आहिनि ओतिरियूं मुंहिंजो महबूब ॿोलियूं ॼाणंदो। मसलन हींअर दुनिया में 1500 मुअज़्ज़म ॿोलियूं आहिनि जंहिंजो ग्रामर आहे जेकी ॻाल्हायूं थियूं वञनि पियूं। मुंहिंजो दिलबर नबी सभु ॿोलियूं ॼाणे। इहा बि हिकिड़ी सिफ़त आहे, इहा बि सरकार जी हिकिड़ी सिफ़त आहे। दोस्तो नूरानियत बि महबूब जी सिफ़त आहे, बशरियत बि महबूब जी सिफ़त आहे, पर पाण छा आहिनि, ज़ात छा आहे। ख़ुदा जी इज़त जो कसम, हुज़ूर जी ज़ात जी अॼु ताईं न बशर खे ख़बर पई आहे न पइजी सघंदी। हुज़ूर जी ज़ात छा आहे रब ॼाणे, या रब जो हबीब ॼाणे। प्यारा दोस्तों, थोड़ो तवज्जो फरमाओ। महबूब 12 रबीउल अव्वल ते हिन दुनिया में आया। छो आया? बशरन खे फैज़ ॾियण जे भला जे बशरियत जो शान वठी हिते आया त अॻ में मौजूद हुया जी। तब पहिरियों दुनिया जो पहिरियों नबी कहिड़ो आहे? ग़लति था चओ जी। दुनिया जो पहिरियों नबी कहिड़ो आहे? अरे मुंहिंजो दिलबर नबी आहे। छो मुंहिंजी प्यारियो सुन्नी तोखे यकीन कोन्हे छा? साईं फरमाईंदा कुंतु नबियन व आदम लमुंजदिरुन फी दीनतिही। आदम जी मिट्टी अञा ॻोहिजे पई, गपई गारो अञा मलाइक लुआइनि पिया, उन वक़्त में मां नबी मौजूद। कुंतु नबियन व आदम बैनल माए व तीन। अञा आदम पाणी ऐं मिट्टी में हुयो, मां उन वक़्त में नबी हुयो। बशरियत को थी न, बशरियत जो शान त हिते वठी आया न, उते त बशरियत कोन हुई न। उते जो नबी हुया 1,24,000 नबियनि जे रूहनि खे रब गॾु कयो ऐं रब फरमायो त ॿुधो ए नबियो वइलखज़ल्लाहु मीसाक़न नबिय्यीन। ओ मीसाक़ वाइदो जेको नबियनि खां रब वरितो हुयो त ए पैगंबरो तव्हांखे किताब ॾींदुसि, हिकमतूं ॾींदुसि, नबूवतूं ॾींदुसि, पर हिकिड़े शर्त सां मुंहिंजो दिलबर नबी जॾहिं तव्हां वटि अचे त पंहिंजी नबूवत छॾे मुंहिंजे दिलबर ते ईमान आणे। कुरान शाहिद आहे। कुरान तो चवे हुजूर उन वक़्त में नबी हुया, मौजूद हुया ऐं नबीयनि ॿियनि जे रूहनि खां बि हुजूर वाइदा इक़रार पे वरिता त मुंहिंजे दिलबर ते ईमान। पुट हाणे तवजो कजो, बशरियत जी सिफ़त त हिते वरितऊं, पर साईं जो जिस्म अतहर अॻु मौजूद हुयो जंहिंखे नबूवत हुई, जंहिंजे अॻियां 1,24,000 नबियनि बि जंहिंजी नबूवत जे अॻियां सरे तस्लीम खम पे कयो। हुजूर फरमाइनि था त उन वक़्त में मां नबी हुयुसि जॾहिं आदम अञा मिट्टी ऐं गप गारे में हुयो। दोस्तो नबूवत उन वक़्त में मिली, पर नबूवत जो मिली त मालूम थियो जिस्म महबूब जो अञा बाग में हुयो। नबूवत मिलण खां नबूवत कोन मिली न, जिस्म त अॻ में मौजूद हुयो। नबूवत हिकिड़ी सिफ़त आहे, नबूवत सिफ़तुनि मां हिकिड़ी सिफ़त आहे। रिसालत बि हुजूर जी सिफ़त आहे, नबूवत बि महबूब जी सिफ़त आहे, ज़ात महबूब जी अॻु कौन समझो ॻाल्हि खे जी। नबूवत पोइ मिली न, नबूवत जंहिं शइ खे मिली उहो को वजूद त हुयो न, को वजूद त हुयो जंहिंखे नबी बणायो हुयो। उहो वजूद कहिड़ो, उहा ज़ात कहिड़ी? साईं फरमाइनि था या अबा बकर लम यारिफनी हकीकतन गैर रब्बी। ए अबू बकर
मुझी हकीकत छाहे मुझो जिस्म छाहे खुदा जो कसम मुझे रब का सवा को भी न थो जाने मां छाया मुझो रब को सवा तुझो अॼु गंबट जो मौलवी साहब तारा जी खणी तोड़ींदो आहे कोचे तो नबी जी इज्जत वॾे भाउ जेतिरी कोचे तो नबी हिन लठ खां बि ही लठ बि नबीअ खां वधीक आहे जो लठ मूंखे फ़ाइदो थी ॾे नबी मां कहिड़ो फ़ाइदो अरे हे त दुनिया जा 4 किताब पढ़ी मुंहिंजे दिलबर जे शान खे तकींदो तोड़ींदो आहे पर मुंहिंजो सोनो हबीब फरमाए थो ए अबू बकर मुंहिंजी हकीकत मां छाया मुंहिंजे रब खां सवा कंहिंखे ख़बर आहे बि सुभान 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 दोस्तों हजरत खालिद बिन वलीद इस्लाम जो जर्री सिपह सालार अल्लाह जे तलवार मां हिकिड़ी तलवार हजरत खालिद बिन वलीद के जंगी मुहिम ते निकितल हिकिड़े बहराड़ी जे कोठ जे ॿाहिरां अचे लश्कर बीठो आहे राति क़याम कयो आहे उन लश्कर जे अंदर मुंहिंजा दोस्तो सिपह सालार कायद ऐं अॻवान हज़रत खालिद बिन वलीद उन ॻोठ जे ॿाहिरां इस्लामी लश्कर तरसियो आहे उन ॻोठ जो सरदार उन ॻोठ जो वॾेरो उन कबीले जो चङो उनखे ख़बर पई आहे त हुज़ूर जो असाबी हज़रत खालिद बिन वलीद ॻोठ जे ॿाहिरों आयल आहे उहो सरदार कुराड़ो लठ हथ में टेके हलियो आहे त खालिद खां वञी सोणे नबीअ जी तारीफ़ ॿुधी अचा ओ गंबट वारा अॼु ताईं बि विखूं भरे आया हो छाजे लाइ आया हो महबूब जी तारीफ़ हाओ या ॿियो को सबब ॻाल्हायो ओ मिठा इहे जेकी अॼु तूं विखूं भरे आयो आहे इहे विखूं त असहाबनि किरामनि जी सुन्नत बुढ़ो हजरत खालिद बिन वलीद जी खिदमत में अचे थो अर्ज करे थो ओ खालिद तो मुझे दिल पर नबी जा दीदार कया आहिनि हुजूर जा जलवा ॾिठा आहिनि ओ खालिद ॿुधाए मुझे पुनल खे तो कीअं ॾिठो तो मुझे महबूब खे तो मुझे महबूब खे जन ॾिठो कंहिंखे ख़बर हाय हाय अॼु जे माण्हू जे ॾिठो नाहे उहो ऐब ॻोल्हींदो आहे नुक़्त चीनियूं कंदो आहे पर जन मुंहिंजे दिलबर खे ॾिठो ॾिसण वारो हुयो त अबू बकर हुयो चवंदो मुंहिंजा दिलबर अखियूं अबू बकर जो हुजनि चेहरो तो दिलबर मोहम्मद जो हुजे ॾिसंदो रहां भउ नथो थिए ॾिठो हज़रत जाबिर बिन समुरा फरमाए थो त फइदा हुआ अहसन इंदी मिनल कमर लैलतिल बद्र मुंहिंजो महबूब खे जो मूं ॾिठो मूंखे ईअं लॻो त चोॾहीं जे चंड खां बि मुंहिंजो दिलबर वधीक सुहिणो वधा जे ॾिठो त अम्मा आयशा सिद्दीक़ा ॾिठो छा पई चवे लगा शम्सुम वलिल आफाक शम्सू अरे दुनिया जे माण्हुनि जो बि सिज आहे पर मूं आयशा सिद्दीक़ा जो बि सिज आहे शम्सुना शम्सु समाई दुनिया जे आसमान वारे सिज खां मूं आयशा जो सिज वधीक चमकदार शम्सुना से ततलो बाद फजरिन व ततलो शम्सुना बाद इशाई दुनिया जे माण्हुनि जो सिज फजर जी नमाज़ खां पोइ उभरंदो आहे पर मुंहिंजो सिज सोमाणी जे
मुझा महबूब जेरी महिल तुंहिंजो मीलाद थियो सारो जग मूं ॾिठो त रोशन थी ॾिठो त हसान बिन साबित ॾिठो चए पियो खुलिकता मुबर्रअम मिन कुल्लि ऐब मुंहिंजा दिलबर तो में त को ऐब आहे बि को खुदा जन ॾिठो तने इएं चयो जे ॾिठो हज़रत पीर मेहर अली ॾिठो चवण लॻो कोई मिसल नहीं ढोलंदी कोई मिसल नहीं ढोलंदी चुप करे मेहर अली इते जान बोलंदी रहमत दा महीना है लोक दिया लख ठारा साडी ठार मदीना है ओ मिठा जन ॾिठो तन चयो त हेड़ो पुनल को आयो नहीं दो मुंहिंजे महबूब खे ॾिठो जे कवारिया तड़पंदो सोई सजण लाई उमिर सारिया मुंहिंजे महबूब खे ॾिठो जे कवारिया सारो ही जहान हले मुंहिंजे करीम सदके सारो ही जहान हले मुंहिंजे हबीब सदके मुंहिंजे सरवर सभिनी ते कई सदारिया चवल्ला बिन उमैर ॾिठो अरब जे सरदार जो बचड़ो आहे नौजवान लाडलो पुटु आहे नाज़ नेमतुनि ते पलियल पुटु आहे पीउ रोके सो बच्चा मके जे शहर में मुहम्मद नाले हिकु जादूगर पैदा थियो आहे ओ बच्चा सूरत ॾाढी सुहिणी अथसि आवाज़ ॾाढो मिठो अथसि प्यार अहिड़ो थो ॾिए जो दुश्मननि खे बि दोस्त बणाए विझे थो ओ बच्चा आउं तोखे मना थो कयां इन मुहम्मद जी कचहरी में न वञजांइ इन जी ज़ियारत न कजांइ मतां को इन जो जादू तोखे न लॻी पवे मुंहिंजा दोस्तो पीउ सुबुह शाम बचड़े खे रोकींदो रहंदो आहे हिकिड़े ॾींहुं उहो बचड़ो ॿाहिरि निकितो आहे झंग में हलियो आहे वण जे हेठां छा थो ॾिसे चंद नूरानी चेहरा आहिनि जीअं चमकंदड़ सितारा हुजनि विच में चोॾहीं जो चंड खिड़ियो वेठो आहे मुंहिंजा सुहिणा हबीब वेठा आहिनि साहबनि जो झुरमट लॻल आहे हुज़ूर क़ुरान पढ़ी रहिया आहिनि साहबनि जे अखियुनि मां लुड़क वही रहिया आहिनि हिन नौजवान जा कदम रुकिजी विया ॾिसां ॾिसां ही केरु जवान आहे केॾो हसीन चेहरे वारो आहे ओ नौजवान करीब आयो आहे हबीबनि जी महफ़िल में वेठो आहे मिठड़ा बोल मुंहिंजे दिलबर जा ॿुधा अथई ऐं हिन जे अखियुनि मां बि लुड़क वहणु शुरू थी इश्क़ मुस्तफ़ा जो कैदी बणिजी वियो अल्लाह 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 को कंहिंजो आशिक को कंहिंजो कैदी पर हे महबूब जे ज़ुल्फ़नि जो कैदी बणिजी वियो रब शल इहो मोहब्बत वारो को विलवलो असांखे बि हाय हाय मुंहिंजा दोस्तो सारो ॾींहुं मुंहिंजे दिलबर जी तकरीर ॿुधंदो रहियो
जियारतूं कंदो रहियो आखिर कदमे किरी चे तो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कलमो पढ़ी मुसलमान बणियो शाम थी हाणे घर में वापस मोटियो पर अखियुनि में लुक बहन ओ गंबट वारा आशिक दा कमे रोना धोना बिन रुवण नहीं मंजूरी कोई तो रोदन दीद दी खातर कोई रोदन विच हुजूरी दिल रोवे भावे अखियां रोवने विच इश्क दे रुवण जरूरी आज़म इश्क विच रोना पैदा भावे हाजिर हो भावे दूरी आशिक जो कम रोवना पूछे की महबूब जी मोहब्बत में रोंदा हिन उन्हनि खे दिल भर पंहिंजे भाकुर में कंदो आहे सैयद हसन रसूल मां रहमतुल्लाह अलैहि अल्लाह जो कामिल वली पंहिंजे मुरीदन खे तवज्जो कंदो त रसूल अल्लाह जो दीदार थी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़े भेरे साईं जी घर वारी बीबी सगोरी अर्ज कयो आहे क़िबला हज़ारनि खे महबूब जा दीदार कराया अथई कॾहिं मूंखे बि मुंहिंजे महबूब जो दीदार करायो साईं फरमाइनि था बीबी अॼु तूं तैयार थी रात तोखे दीदार थी सुभान अल्लाह माई खुशी में नथी मापी अल्लाह अल्लाह सुती आ रात गुज़री वई सुबुह जो उथी अर्ज़ करे थी क़िबला मूंखे त दीदार थोड़ी कोन मूंखे दीदार थी साईं फरमाइनि था तूं महबूब जी ज़ियारत कोई जहिड़ी तेरी मामूली ॻाल्हि इहे दीदार थींदो तूं नवा कपड़ा पाई हार सिंगार करी अच्छा उजरा लिबास परी पोइ तोखे महबूब जो दीदार थियो माई वीचारी वई आहे नवा कपड़ा पाता आहिनि हार सिंगार कया आहिनि सर सेवर पाता आहिनि मुंहिंजा दोस्तो जेको पुछेसि त मां कपड़ा पई थी पाई जे अॼु राति महबूब जो दीदार थींदो बुज़ुर्ग हज़रत सैयद हसन रहमतुल्लाह अलैहि पंहिंजे साले खे घुरायो भाई भेण तो वारी तूं ॾिस मां त ॿुढड़ो कुराइड़ो थी वियो आहियां ही जो पंहिंजी ज़ेवर पाए ऐं अच्छा उजरा कपिड़ा ढके सो छा जे लाइ मां त ॿुढड़ो थी वियो देखो पूछे सो जदी महबूब जी ज़ियारत थी हां पूछी त कहिड़ा महबूब कया थी कुरान को भाग जो आयो घर में ॾिठई त बराबर नवा कपड़ा हार सिंगार की वेठी हाय हाय उन भाव को गलत मकसद समझो कावड़ में जो आयो भेड़ के चे मारण शुरू कई पी मुर्स तुंजो केड़ो अल्लाह वारो तू केड़ा ख्याल रखियो वेठिया वो माई चे जो महबूब जी ज़ियारत थींदी तीए वो मारण लगे से उन को गलत मकसद समझो पर जी जो मकसद पे को बियो आदि मार कढेस धकएस माई बेहोश थी वई भात मारू हलो नो पर बीबी सण मोह कयो मदीने दे ऐं वठी कई रहियो ओ मुंहिंजा सुहिणा अॼु मूंखे ग़लत इल्ज़ाम लॻा आहिनि मुंहिंजो त ॿियो को मक़सदु कोन हो मुंहिंजो त ॿियो को महबूब न हुयो मां त तुंहिंजे दीदार जे लाइ पेरुने से ओ तुंहिंजे दीदार ले दिल पर लॻ में लुआ लुआ अंदर लोरी बेआल कयो बेवस लुटे दिल यार बेज़ोरी अल्लाह अल्लाह
ॾाढी रुनिया दाऊं कयूं आहिनि हबीबन खे सजड़ा कया आहिनि रोंदे रोंदे निंड आई अख लॻी आहे अञा अख लॻी त मदनी घोट जा दीदार सुबुह जो उथी मुड़ुस जे पेर पिया हथ चुमिया आहिनि अर्ज़ कई किबला ज़ियारत थी पर मार जो खारायो वई निमिराज़ कयो जे हाओ महबूब जो दीदार उन्हनि खे थींदो आहे जेकी पुनर जे मोहबत में रोंदा आहिनि अखियूं आलियूं कंदा आहिनि हबीबनि जी हुब में लुड़क हारींदा आहिनि उन्हनि खे ई दिलबर जा दीदार थींदा आहिनि तोखे सिकत हुई दीदार जो शौक़ त हुयो पर रोअण तो में कोन हुयो इहो बहानो बणायुमि इन बहाने सां तूं रुनीअ बस रोअण सां दिलबर जो दीदार नसीब हाय हाय ओ गंबट वारा कॾहिं त तूं बि पंहिंजे अखियुनि खे आलो करणु सिखो अरे दुनिया वारनि जे लाइ रुने पेट जे ख़ातिर रुने मिटनि माइटनि जे अॻियां रुने दुनियावी मक़सदनि जे लाइ बि हज़ारे ॻोढ़ा ॻाढ़ियई पर को हिकिड़ो ॻोढ़ो हबीबनि जे हुब में बि वहाई आहे ख़ुदा जो कसम ॿिन्ही जहाननि में बेड़ा पार थी वञे अल्लाह अस्तगफिरुल्लाह दाइम अस्तगफिरुल्लाह अल्लाह अस्तगफिरुल्लाह दाइम अस्तगफिरुल्लाह अल्लाह अस्तगफिरुल्लाह ओ मिठा ओ मुजादा हे महबूब जो कुर्ब उन्हनि खे मिलंदो अथई जिन जूं दिलियूं यार जे मोहब्बत में सरशार हूंदियूं जिन जूं अखियूं हबीबनि जे हुब में लुड़क हारींदड़ हूंदियूं उन्हनि खे ई जानब जा जिनसार नसीब थींदा महबूब जी मोहब्बत में रो पर जे मोहब्बत में रोअण नथो अचई त पोइ पंहिंजे गुनाहनि ते रो पर जे गुनाहनि ते रोअण नथो अचई त पंहिंजी खोटी क़िस्मत ते रो तो मिठा जिंदगी किथे बर्बाद कई हयाती केड़न कमन में गवाई पंहिंजे किस्मत ते ॻोढ़ाकार अॼु ताईं महबूब खे राज़ी न करे सघे रात ॾींहुं गुनाहनि में बुरायुनि में जिंदगी बर्बाद कंदो रहे ओ मिठा हज़रत किबला सिंह मशहूरी साहब रहमतुल्लाह अलैह रब सन मज़ार ते किरोड़े रहमतूं वसाए महबूबनि जी मोहब्बत में सरकार जे सिक में छाता फरमाइनि ओ छपर कीम छॾो गोली पंहिंजी कजो सच्चा सैयद ई सगुदर ते सॼो चइबो आहे कुतरे खे अल्लाह अल्लाह ख़ुदा जा कामिल वली पंहिंजो पाण खे महबूब जे गली जे कुतनि सां निस्बतूं ॾियनि ओ छपर कीम छॾो गोली पंहिंजी कजो सच्चा सैयद ई सगुदर ते सॼो ओ पिरी पिरी तो पखा अची राजो हीरो दर जो कुतो न कर धार मिठा अजाल मंजा आधार मिठा अगाए आजिज़ जी उछिंगार मिठा अजाल मंजा हथ में ऐब घड़ा वतन की अवड़ा साईं हज़रत कासिम के चहली कंधो कहिड़ो खड़ा हथ में ऐब घड़ा वतन की अवड़ा साईं हज़रत कासिम के चहली कंधो कहिड़ो खड़ा पंहिंजा अफ़ाल ॾिसी हरे हरे हथड़ा हड़ा मारे मरमोवा जी मयार मिठा अजाल मुंजा अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह
मुअज़्ज़ पे क्यों हज़रत खालिद बिन वलीद सा वो पुठड़ो मिलण आयो अर्ज करे थो खालिद तो मुझे दिल भर जा दीदार कया विया ॿुधाए मुझे पुन रखे तो कीअं ॾिठो अॼु जे मुला खां पुछा अरे कहिड़ो ख़बर ॿुधाईंदो पर हज़रत खालिद जे मुझे जानब जा जलवा ॾिठा चए थो ओ बुढ़ड़ा ओ बुढ़ड़ वारा मूं वटि उहे लफ़्ज़ कोन्हनि जो मां दिल भर नबी जी वखाण ॿुधाए सघां तूं चवीं त तफ़सील सां मूं वटि उहे लफ़्ज़ कोन्हनि जो तफ़सील बयान करे सघां उन चयोसीं भला कुझु त ॿुधाए हज़रत खालिद फरमाइण लॻो अर रसूल अला क़द्रिल मुरसल अर रसूल अला क़द्रिल मुरसल ओ पुछण वारा रसूल पंहिंजे मोकली